अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारो मामलो, जंहिंमें पुलिस तरफ़ां मच्छर कॉलोनी में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। DIG ॾखण इरफान अली बलोच जो इहो चवणु आहे त ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारो मामलो, पुलिस तरफ़ां मच्छर कॉलोनी में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। DIG ॾखण इरफान बलोच जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। मच्छर कॉलोनी में ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारो मामलो, जंहिंमें DIG ॾखण इरफान बलोच जो इहो चवणु आहे त पुलिस तरफ़ां मच्छर कॉलोनी में जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। मच्छर कॉलोनी में ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारो मामलो, पुलिस तरफ़ां मच्छर कॉलोनी में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टारगेटेड ऑपरेशन कयो वियो आहे। DIG ॾखण इरफान अली बलोच पारां इहो चयो वियो आहे त ऑपरेशन दौरान शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन खां पुछा ॻाछा जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी आमिर, वधीक छा तफ़सील आहिनि इन ऑपरेशन जे हवाले सां, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, मच्छर कॉलोनी में काल जो ॾुखोईंदड़ वाक़ियो आयो आहे, उन खिलाफ़ DIG साउथ इरफान अली बलोच पंहिंजो बयान जारी कयो आहे। उनजो चवणु आहे त 24 मशकूक माण्हू आहिनि, उन्हनि खे हिरासत में वरितो आहे ऐं 15 जे मथां नामिनेट केस कटियो वियो आहे ऐं 200 खां वधीक जेके माण्हू आहिनि उन्हनि खे नामालूम ॼाणायो वियो आहे। इरफान बलोच जो इहो ई चवणु आहे त इब्तिदाई रिपोर्ट में जेके वीडियो ज़रिए मुलज़िम आहिनि उन्हनि जी शिनाख्त कई वई आहे। असीं ॿीहर बि कोशिशि करे रहिया आहियूं त जेके सोशल मीडिया ते वीडियो वायरल थिया आहिनि ऐं जेके ॿिए वीडियो आहिनि उनखे ॾिसी करे जेके बि मुलज़िम आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं हीअ जेके कल्ह जेके नामालूम माण्हुनि पारां तशदुद करे मारिया विया, उहे हिकिड़ी टेलीकॉम कंपनी उनजा मुलाज़िम हुया, हिकिड़ो इंजीनियर हुयो ऐं हिकिड़ो ड्राइवर हुयो, जंहिंखे बेदर्दी सां मच्छर कॉलोनी में नामालूम माण्हुनि जेको आहे इहो चई पत्थरनि ऐं सिरुनि सां क़त्ल कयो अथई, ॿारनि खे अगवा करण आया आहिनि। पर हू हिकिड़ी कंप्लेन ते आया हुया, जेको टेलीकम्युनिकेशन जी हिकिड़ी सिग्नल प्रॉब्लम हुयो त सिग्नल घटि था अचनि, उनखे ठीकु करण आया ऐं उन्हनि खे तशदुद खां पोइ मारे उन्हनि जी जेकी गाॾी उनखे बि साड़ियो वियो। त DIG इरफान बलोच जो इहो ई चवणु आहे त जेके बि हिन वाक़े में घुर्बल आहिनि, वीडियो जे ज़रिए असीं सभिनी खे गिरफ़्तार करे उन्हनि जे मथां जेके केस आहिनि उहे दाख़िल कया वेंदा। ऐं हिकिड़ी FIR उन्हनि राति उनजे चाचे जी मुद्दत में कटी आहे, जंहिंमें 15 मालूम ऐं 200 खां वधीक नामालूम माण्हुनि खे ॼाणायो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।